जेकबाबाद सदर थाने की हद जुड़िया चौक वटि कारे इल्ज़ाम हेठ बिट्टो क़त्ल जवाबदार मौके तां फरार थी विया। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जेकबाबाद मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेकाबाद सदर थाणे जी हद जंहिंमें आहे उते जुड़िया चौक वटि कारां जे इल्ज़ाम हेठां बिट्टो जेको आहे त क़त्ल थियो आहे, जंहिंमें जवाबदार जेको आहे त बंदूक जा फायर करे नसीमा ख़ातून खे जेको आहे त थॾे ते क़त्ल कयो आहे, जंहिंमें जेको आहे जवाबदार साजिद खोसे खे बि जेको आहे त उन खे बि क़त्ल कयो आहे। वधीक जेको आहे त पुलिस बि जा वारदात हिन वक़्तु पहुती आहे। लाश जेको आहे उन्हनि पंहिंजी तहवील में वरितो आहे। लाश जेको आहे पोस्टमार्टम लाइ जेकाबाद जी सिविल अस्पताल खणी आया आहिनि, जंहिंमें पोस्टमार्टम बाद लाश जेको आहे त ॿिन्हिनि जा जेके आहिनि त वारसनि जे हवाले कया विया आहिनि, जंहिंमें लाश जीअं घर पहुता त उन्हनि जे घर में जेको आहे त हिन वक़्तु माताम जेको आहे त मतल आहे। जी महिरबानी जमील गुल, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।